ये गाड़ी रोड दे विच ते क्यों खड़ी है ऐं ये केड़ा शहर है ऐं असां सब हिले इतां क्यों खड़े आहियूं ऐं असां मिट्टी इथूं क्यों पहचानियो इहा सॼी तव्हांखे वीडियो ॾिसो ख़बर पवेसी। अस्सलाम वालेकुम, मां जवाद अमन ऐं तुसां ॾिसंदा पिया मुंहिंजो यूट्यूब चैनल जेडी सिंधी। हिविले असां इथूं पेट्रोल घताईंदे पियूं वेंदे पियूं अपने ॻोठ। हिविले आहियूं इथां गुलां वाली बाज़ार, इथूं घिंदियूं गुलाब दे गुल। हिविले पपण कण ज़रे ते गाड़ी को ट्रेलर लगा अल्लाह से बचा गिदा। हिविले असां ॻोठ पुॼी वियासीं, आराम कितासीं। हिविले असां आहियूं इथां मोहसन शाह ते, इथां कबरां सेट करण। शाम का टाइम आहे, सुबह वल काड़ा थी वियसीं। हिविले ये सभु कबरां जेके ठाहे कबरनि उहे सेट करेसूं। मेरे ॾाॾे ॾाॾी ऐं मेरे पियो दी हिविले इथां ॼाला आहिनि कबर जे पासे उहे वढनि से। हुन इथे मिट्टी पहचानियूं मेरे पियो दी कबर दे लाइ उनको ठाहेसूं। हुन इथूं चांदे पियूं हुन कबर कंदो त थोड़ी मथे करेसूं। ऐं तुसां सभिनी को इहो गुज़ारिश जंहिंजे मरहूम ऐं दुनिया चूं गए हलियनि, तुसां उन जी कबर ते वञो, आप हथ लाइ कबर ठाहेसो। अलाह सां तुसां को ईंदा अजर ज़रूरु ॾिसी उन जी रूह ख़ुशि थींदी। असांजी औलाद असां कण आई आहे। हिले इंदे भितर भोरींदा पिया आहियां। हुण कोॾर जी पुठ लाइ इन भितरां को वधीक भोरींदा पिया आहियां। हिले भोर छॾियमि। हुण इंदी जेका सिल आहे उनको साफ़ पिया कराईंदा। उते मिट्टी आई जेके कल में लिखियल आहिनि, नाले लिखियल आहिनि, उन सभिनी को पाणी लाइ साफ़ कर, सुठा कर। हिविले इंकू छापर अच पिया घतींदा आहियां घत। हुण पिछे इंकू रखे सां हुण कटा रखियमि, कटे जे मथूं ऐं सिल को रखियमि। ऐं हिविले असां सभु कबरां ठाहियनि। उहो परूं ॾू कबरां, हिकिड़ी मेरे चाचे दी, हिकिड़ी मेरे पियो दी। हुण इन जे मथूं छटकारींदे पाणी, ताज़ी मिट्टी आहे न, पाणी छटकारियोसीं जीअं ॼमी वञे इहा मिट्टी, न त अॼु हवा बि जाम आहे ईंदे करे। हुण ये बि तैयार थी गई। ये मेरे ॾाॾी जी कबर है, इथे दुआ मंगियमि। हिविले मेरे पियो दी कबर है, उहीं ते दुआ पिया मंगदा आहियां। अल्लाह साईं मेरे पियो को जन्नत अल फिरदौस आला मक़ाम अता करे। जेके गुज़ार गए उन को जन्नत फिरदौस आला